ताज़ियुनि बरसातुनि में न्यू सैदाबाद शहर में बरसात जो पानी कढाइण में तकिड़ो तहरीक वठण ते सिंध हुकूमत जे मकानी इदारनि खाते टाउन कमेटी न्यू सैदाबाद के पहिरियों नंबर करार ॾियण ते अॼु टाउन कमेटी न्यू सैदाबाद जे ऑफिस में पीपल्स पार्टी जे मरकज़ी अॻवान रईस नज़ीर अहमद राहू पारां टाउन कमेटी जे मुलाज़िमनि खे संदनि बहितरीन कारकर्दगी जी बुनियाद ते मञता ॾियण जी तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें रईस नज़ीर अहमद राहू मुलाज़िमनि खे मञता तौर लूंगी जा तोहफ़ा पेश कया। इन मौके ते रईस नज़ीर अहमद राहू, चेयरमैन टाउन कमेटी सरफराज़ अहमद राहू, अगूणो चेयरमैन हाजी उज़ैर अहमद राहू, पीपी तालके सईदाबाद जे सदर हाजी अब्दुल गनी मेमण, साफ़ी इम्तियाज़ हुसैन मेमण, इंजीनियर जावेद मेमण ऐं अहलुल्लाह बुघियो ख़िताब कंदे चयो त टाउन कमेटी जे अमले चेयरमैन, वाइस चेयरमैन, टाउन ऑफिसर हाजी गुलाब जमाली ऐं वार्डन जे काउंसिलरनि ॾींहुं राति हिक करे बरसात जो पानी कढाए हंगामी बुनियादुनि ते 2 ॾींहनि में शहर में मुकमल सफ़ाई कराए, जंहिं करे खेनि ख़राजी अक़ीदत पेश कजे थी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।